साईं, जीअं त सिंध में वधंदड़ बदअमनी जा ज़िम्मेवार सिंध जा वॾेरा ऐं सरमाएदार आहिनि। ॾिसो न, पुलिस वीचारी कंहिंखे बि ॿधे थी मुजरिम खे त मिंट में फ़ोन अची वञे थो, छॾियो ॾियनि खे, जे न छॾंदव त बदिली थी वेंदव। सम्झे साईं? त हमेशह पुलिस जो कमु हूंदो आहे गिरफ़्तार करणु मुजरिम खे। पुलिस गिरफ़्तार करे थी, कुझु पुलिस जा माण्हू बि मुलवस हूंदा, पर ख़ासि करे जेके मुलवस आहिनि सिंध जा वॾेरा शामिल नी। को बि मुजरिम गिरफ़्तार थिए थो, उन जे लाइ मिंट में फ़ोन अची वेंदी आहे त हिन खे छॾियो। पुलिस खे बाख़्तियार बणायो वञे, पुलिस खे आज़ादु कयो वञे। पुलिस कंहिंजी ग़ुलाम न आहे, पुलिस हुकूमत पाकिस्तान जी मुलाज़िम आहे बाबा, सिंध बि पाकिस्तान आहे। ऐं इन्हनि खे आज़ादु कयो वञे, जीअं मुजरिम खे जेको आहे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। जंहिंमहिल ताईं मुजरिम खे सज़ा न मिलंदी, ऐं सज़ा कज़ा जो छड़ो घोटकी में त न आहे साईं, कशमोर ॾिसो, कंदकोट ॾिसो, बख्शापुर, सखर ॾिसो, सिंध खां अॻिते हलिया वञो, छा थियो पियो आहे सिंध जे अंदरि। सिंध सॼी जेकी आहे न साईं, हिन महिल धाड़लनि जे हवाले आहे। सिंध सॼी धाड़लनि जे हवाले आहे। ऐं पुलिस जेकी आहे इहो वॾेर धाड़ेल ऐं पुलिस जेके नी, इहे वॾेरनि जे हवाले नी। ग़रीब आवाम जेकी आहे इहो अलाह जे हवाले आहे साईं, इन्हनि जो जहिड़ो अलाह आहे। तव्हां पाण ॾिसो, सॼी सिंध जेकी आहे इहो धाड़लनि जे हवाले आहे। धाड़ेल ऐं पुलिस जेकी आहे इहो वॾेरनि जे हवाले आहे। ग़रीब आवाम जेकी आहे इहो अलाह जे हवाले आहे। साथ सलामत, जीअं इस्लामी जमहूरिया पाकिस्तान। ख़ुदा।